हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंमें असां गुरु जी मेहर सां पंज पाठ जेकॾहिं तव्हांखे का कथा हासिल न थी आहे त तव्हां असां सां कॉन्टेक्ट करे सघो था 0331311089 ते। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, तव्हां उन में जॉइन थी कथा हासिल करे सघो था। चो त अॼु जी कथा शुरू कयूं। अॼु असीं श्री गुरु बालपुरी साहिब जा चेला जेके थी गुज़रिया आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। जेकॾहिं ॾिठो वञे त गुरु जा त हज़ारे लखे चेला थी गुज़रिया आहिनि, पर जेके गुरु सां गॾु ऐं जेके गुरु जा क़रीब चेला हुआ उन्हनि जा नाला ऐं उन्हनि जो कुझु इंट्रो अॼु इन कथा में असीं ॿुधाईंदासीं। ऐं जेको आख़िरी पार्ट हुयो असां उन में चमरूमल जी कथा ॿुधाई हुई। त सभ खां पहिरीं श्री गुरु रघुनाथपुरी जेको सोनमियाणी मढ़ी में रखियलु आहे। ॿियों गुरु जो चेलो श्री गुरु रूपपुरी जंहिं गुरु सां गॾु ॿेले में तमामु घणो वक़्तु गुज़ारियो ऐं उन्हनि जी समाधि पिणु सोनमियाणी शहर में आहे। टियों श्री गुरु बेरामपुरी जेको थाणे अहमद खान मढ़ीअ में रहंदो हो ऐं समाधि सोनमियाणी मंदरु गुरुथल में आहे। चौथों श्री गुरु रतनपुरी जेको नेपाल मंदर में रहियो। पंजों श्री गुरु गणेशपुरी साहिब जंहिंजी समाधि कंगोर आस्थान ते आहे। छहों श्री गुरु गोमतीपुरी साहिब जो गुरु जा तमामु घणा प्यारा चेला थी गुज़रिया आहिनि। सतों श्री शंकरपुरी जंहिंजी समाधि गरन ते आहे। अठों श्री गुरु ध्यानपुरी साहिब। नाओं श्री गुरु धनराजपुरी साहिब। ॾहों श्री गुरु मोहनपुरी साहिब जंहिंजी समाधि गरन ते आहे। यारहों श्री गुरु गोविंदपुरी साहिब जंहिंजी समाधि लसबेला गुरुथल में आहे। 12हों श्री गुरु कृष्णपुरी साहिब जंहिंजी समाधि थाणे अहमद खान देवी मंदिर में आहे, जंहिंजी शेवा में फ़कीर नाथ बि रहंदो हो, जंहिंजी समाधि गरन ते आहे। असां बिल्कुलु डिटेल में इन सभिनी जी कथा पढ़ंदासीं। 13हों गुरु हीरापुरी साहिब देवी मंदिर समाधि थाणो अहमद खान में आहे। 14हों श्री गुरु बुद्धपुरी साहिब देवी मंदिर समाधि थाणो अहमद खान में आहे। 15हों श्री गुरु संतोषपुरी साहिब देवी मंदिर जी समाधि थाणो अहमद खान। हिकिड़ी ॻाल्हि नोट कजो, गुरु संतोषपुरी जो चेलो लेखराजपुरी कुझु वक़्तु गुरु संतोषपुरी जी शेवा कई, पोइ हलियो वियो। इहो छाजे लाइ, इन जे बारे में असां कथा ॿुधाईंदासीं तव्हांखे। 16हों श्री धर्मपुरी कृष्णपुरी जो चेलो। 17हों श्री गुरु वीरपुरी कृष्णपुरी जो चेलो कराची सोराब ॻोठ भरिसां मंदर में आहे। पुट जो नालो बालपुरी आहे। 18हों श्री गुरु धनराजपुरी साहिब जंहिंजी समाधि ठंठू बाऊ में आहे। 19हों श्री गुरु लालपुरी साहिब जंहिंजी समाधि देवी मंदिर थाणे अहमद खान में आहे। साईं जे बारे में असीं तमामु घणी डिटेल में कथा ॿुधाईंदासीं तव्हांखे। 20हों श्री गुरु चेतनपुरी साहिब ऐं ॿिया केतिरा ई गुरुनि जा नाला आहिनि। जेकॾहिं तव्हांजा वॾा घर में आहिनि तव्हां खां ज़रूरु पुछिजो। हाणे असीं श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई साहिब जा कुझु साथी गुरु जेके हुआ उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं, जंहिंमें श्री गुरु डोंगरपुरी, श्री गुरु शंकरपुरी ऐं लेखियो माली शामिल आहिनि। श्री गुरु डोंगरपुरीअ जी मढ़ी इंडिया चोहेटण में आहे। वधीक डोंगरपुरी जे भॼन सां ॼाण मिले थी त श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई केतिरा दयालु हुआ, पाण हमेशह साईं जा गुण ॻाईंदा रहंदा हुआ। उनखां पोइ श्री गुरु बागपुरी मढ़ी हैदराबाद में आहे। श्री गुरु देवपुरी मढ़ी जैकमाबाद में आहे। श्री गुरु बायपुरी छाछरो तालुकी लाले ॻोठ थर में आहे। श्री गुरु बालपुरी सिद्ध सवाई साहिब जा जिन जा आस्थान आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं त कंगोर आस्थान गरन जी समाधि में आहे। सोनमियाणी मंदरु विंदर भरिसां मढ़ी गुरु रघुनाथपुरी ठाणाई। लसबेला मंदरु मढ़ी
उनखां पोइ घरनि जो आस्थान अहमद ख़ान भरिसां गुरु जो दोणो आहे। देवी मंदरु थाणो अहमद ख़ान गुरु जो धरणो आहे। प्यारा भाइरो, इहा बेसिक नॉलेज हुई जेका तव्हांखे ॼाणणु घुरिजे गुरु जे बारे में त गुरु केतिरा ई चेला कया ऐं पंहिंजे नाम सिमरन जे ज़रिए केतिरो ई पंहिंजो ज्ञान फैलायो। हर वक़्तु सिमरन में लॻा पिया हूंदा, पंहिंजे हृदय में पंहिंजे हथ में माला पकड़ी पई हूंदी हुई। हर वक़्तु श्री कृष्ण हरे कृष्ण जो नालो जपींदा हुआ। श्री गुरु बालप्रिय साहिबु केतिरियूं ई ॻाल्हियूं असांखे मना कयूं आहिनि ऐं केतिरियुनि ॻाल्हियुनि खे अमल करण जो चयो आहे, जंहिंजी कथा असां तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदासीं त पाण खे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि ते अमल करणु घुरिजे ऐं कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियुनि खे असांखे मना थियल आहे जेको श्री गुरु बालप्रिय असांखे मना कयूं आहिनि। उनखां पोइ असीं वरी चमरूमल ऐं श्री गुरु बालप्रिय विच में जेके ॻाल्हियूं थियूं वरी उन जो दर्शन, उन्हनि जो ॻाल्हियूं सभु बयानु कंदासीं कथा जे ज़रिए। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। प्यारा, तव्हांखे वेनिती थी कजे त तव्हां हर वक़्तु सिर्फ़ु 15 मिंट लाइ, सिर्फ़ु जेकॾहिं तव्हांखे वक़्तु मिले त हर नाम जो जाप ज़रूरु कजो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हीउ संसार दुखनि जो घरु आहे, तंहिं करे हर वक़्तु हर नाम जो जाप करणु घुरिजे। पंहिंजे माउनि खे, पंहिंजे ॿारनि खे, अदिड़ियुनि खे इहा कथा ज़रूरु ॿुधाइजो ऐं जेकॾहिं इहा कथा तव्हांखे पसंदि आईंदी त ज़रूरु शेयर कजो जीअं ॿियनि खे फ़ाइदो थी सघे। हरे कृष्ण।